पंजन जो नारे निशान इस्तकबाल के नारे तकबीर, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे तहकीक। सजी जमात में गुजारिश है पंहिंजी पंहिंजी जगह ते वेही रहे। اللهم صل على سيدنا محمد وعلى آله وأصحابه وسلم. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. رب زدني علما وارزقني فهما يا فتاح يا فتاح يا فتاح. سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم وتب علينا إنك أنت التواب الرحيم. اللهم صل وسلم وبارك على سيدنا محمد وآله وأصحابه أجمعين. آمين. لا إله إلا الله. الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له. ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له. ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إنما يريد الله ليذهب عنكم الرجس أهل البيت ويطهركم تطهيرا. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا ومولانا محمد
मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ उलमाए किराम ऐं सादाते उज़ाम, हाज़रीनो नाज़रीनो सामईन बिरादराने इस्लाम, अॼोको ही प्रोग्राम मुहर्रमुल हराम जे 10 तारीख़ जो असांजे मदरसे जे तालिबुल इल्मनि जे तरफ़ खां ही 9 प्रोग्राम आहे। 8 प्रोग्राम अॻु में थी गुज़रिया आहिनि। मदरसे जे शागिर्दनि नंढड़े पैमाने ते ही प्रोग्राम शुरू कयो हो, जंहिंखे अल्लाह तबारक व तआला मक़बूलियत ॾिनी, जो हेतिरो वॾो जमे गफ़ीर जमात जो हिन अॼोके प्रोग्राम में शामिल आहे। असां ऐं तव्हां शुहदाए करबला रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन खे ख़िराज अक़ीदत पेश करण जे लाइ हिते गॾु थिया आहियूं। तव्हांजो ऐं असांजो मक़सदु इहो आहे त क़ुरान मजीद ऐं हदीस पाक जे रोशनी में नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे अहल बैत जो शान ऐं शहादत जो फ़लसफ़ो, ख़ुसूसन इमाम आली मकाम रज़ी अल्लाह तआला अन्हु जे अज़ीम कुर्बानी जो असल मक़सद तव्हांजे आॾो बयान कयूं त तव्हांजे अक़ीदे जी बि इस्लाह थी पवे ऐं इमाम आली मकाम जे असल कुर्बानी जो सबब बि तव्हांजे आॾो वाज़िह थिए। ऐं इन खां अलावा क़ुरान ऐं हदीस जे रोशनी में तव्हां ई असांखे पवे त मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़ानदान अहल बैत अतहार जो मक़ाम ऐं मर्तबो छा आहे। आउं तव्हांजे ख़िदमत में हिकिड़ो बुनियादी नुक़्तो अर्ज़ु कयां। थोरनि लफ़्ज़नि में तव्हां उन ते गौर कजो ऐं मुंहिंजी जेका बि तक़रीर हूंदी उहा उन हिकिड़े नुक़्ते ते हूंदी। ॻाल्हि हिकिड़ी आहे, वो 5 मिंट ॻाल्हायां, अधु कलाक ॻाल्हायां, कलाक ॻाल्हायां, पर समूरो मक़सदु उन हिकिड़ी ॻाल्हि जे मथां हूंदो। उहा ही आहे त तव्हां ई असां उन सां मुहबत कंदा आहियूं जंहिंसां अल्लाह ई अल्लाह जो रसूल मुहबत कंदो आहे। वो चाहे वो अबू बकर सिद्दीक हुजे, उस्मान गनी हुजे, उमर फारूक हुजे, हैदर कर्रार हुजे, हजरत सलमान हुजे, चाहे बिलाल हुजे, असां क़ुरान ऐं हदीस जे रोशनी में न रंग खे ॾिसंदा आहियूं, न हसब ऐं नसब खे ॾिसंदा आहियूं, न क़ौमियत ऐं ज़ात पात खे ॾिसंदा आहियूं। असांखे अल्लाह ई अल्लाह जे रसूल इहो सबक़ ॾिनो आहे त केर बि हुजे, अल्लाह ई अल्लाह जे रसूल जो प्यारो हुजे, उहो तव्हांजे सिर जो ताज आहे। अहल बैत अतहार सां असांजी मुहबत बि इन्ही नुक़्ते ते मथऊं आहे जो उहे सोणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा हुआ। उन्हीं प्यार जो महवर
उन प्यार जो मरकज़ी नुक़्तो तव्हां ॼाणो बि ॾिसंदव फिरी गिरी इते ईंदो त जन सां अल्लाह जी ऐं अल्लाह जे रसूल जी मुहबत आहे। पोइ चाहे पंहिंजो हुजे चाहे पराओ हुजे, केर बि हुजे, कहिड़े बि हसन हसब नसब सां ताल्लुक़ रखे, पर ख़ुदा जे रसूल सां ऐं ख़ुदा जे ज़ात सां मुहबत जे करे उहो असांजो सरदार आहे। मुख़्तसर छोटनि लफ़्ज़नि में हज़रत बिलाल अरब नाहे, हबश जो रहाकू आहे। बज़ाहिर हसब ऐं नसब जे लिहाज़ सां तमाम हिकिड़े कमज़ोर कबीले सां ताल्लुक़ रखण वारो आहे। मके में हुनजो को भाउ अज़ीज़ मिट माइट कोन्हे, पर उन्हीं बिलाल जे मोहब्बत में दिल में जॾहिं मोहब्बत जो इज़ाफ़ो थियो, अल्लाह सां मोहब्बत ऐं अल्लाह जे रसूल सां मोहब्बत करण लॻो, त हज़रत अमीर उमर जहिड़ो जलील क़दर शख़्स जेको अदल ऐं इंसाफ़ जो पेकर हो, जंहिंजे नाले खां दुश्मन डिॼंदा हुआ, पर उहो हिकिड़े कमज़ोर बिलाल, ग़ुलाम बिलाल, हबशी बिलाल सां उन रसूलुल्लाह जे मोहब्बत जे सिले में जंहिंमहिल गुफ़्तगू कंदो हो त हज़रत उमर जा लफ़्ज़ हूंदा हुआ, या सैयदी बिलाल, सैयदी बिलाल, ऐं मुंहिंजा सरदार बिलाल। बिलाल कॾहिं तसव्वुर बि कोन कयो हो त मूं मिस्कीन में सरदारी आहे, पर हुनखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत ऐं अल्लाह जी मोहब्बत बिलाल खे उन्हीं मक़ाम ते पहुचायो हो जो हज़रत उमर जहिड़ो शख़्स जो हुनखे या सैयदी जा लफ़्ज़ चई पुकारींदो हो। ऐं रुगो बिलाल न, रुगो उमर न, या को ॿियो सहाबी न, पर उहो साॻियो बिलाल जेकॾहिं फजर जी बांग न ॾींदो आहे, हुनखे रसूल करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह चवण जे करे त अशहद नथो चई सघी, अशहद थो चवी। इन जे करे अॼु फजर खां पोइ तूं बांग न ॾिजां, अॼु खां पोइ बांग ॿियो ॾींदो। बिलाल खे सदमो पहुतो त मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ड्यूटी ॾींदोसि, अज़ान ॾींदोसि, मूंखे ड्यूटी तां हटायो वियो आहे। हज़रत बिलाल पंहिंजे ड्यूटी तां हटण जे ग़म में सॼी राति रोई गुज़ारी। अल्लाह ताला जल्ल जलालु अमन वालो फ़ैसिलो फरमायो त जेसीं ताईं बिलाल खे मिंबर ते आज़ान जी इजाज़त न ॾिनी वेंदी, मां रब करीम फजर न कंदुसि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह सही बि उन जी तरफ़दारी पियो करे, छो इन्ही जे करे त हज़रत बिलाल जे दिल में अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी मोहब्बत जी इंतिहा हुई। अल्लाह ताला इहा ॻाल्हि बर्दाश्त नथो करे त को मुंहिंजे आशिक़ खे, मुंहिंजे रसूल करीम जे आशिक़ खे सदमो पहुचे। अल्लाह तबारक व तआला फजर करण जो, सिज उभारण जो प्रोग्राम ही कैंसिल फरमाए छॾियो। वही नाज़िल थियो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने। अल्लाह ताला फरमायो त मुंहिंजा हबीब, माण्हुनि जो अशहद मूंखे एतिरो प्यारो कोन्हे जेतिरो असहद बिलाल जो मूंखे प्यारो आहे। असल नुक़्तो आहे मोहब्बत जो। अल्लाह सां, अल्लाह जे रसूल सां मोहब्बत ॾिसणी आहे, कंहिंजी आहे, केर बि हुजे। जॾहिं अल्लाह सां, अल्लाह जे रसूल सां मोहब्बत करे थो त पोइ असांजो बि महबूब आहे। इमाम हुसैन असांखे छो प्यारो आहे? नबी जो अहल बैत कहिड़े सबब जे करे असांखे प्यारो आहे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खानदान सां छो असांखे मोहब्बत आहे? जेकॾहिं खूनी रिश्ते जी मोहब्बत हुजे
तो नबी करीम जो खानदान ऐं खून आ तो वो अबू लहब बि नबी पाक जो चाचो हो। कुरान चवे तो तब्बत यदा अबी लहब व तब्ब मा अगना अन्हु मालुहु व मा कसब। उन अबू लहब जी मुज़म्मत बयान थी आ, उन जी ख्वारी बयान थी आ जेका क़यामत ताईं कुरान में बयान कई पई वञे। हालांकि नबी पाक अलैहिस्सलाम जे ॾाॾे जो फर्ज़ंद आ, हुजूर जे वालिद जो सॻो भाउ आ, पर हुनखे अल्लाह सां मोहब्बत नाहे, अल्लाह जे रसूल सां मोहब्बत नाहे। उहो खूनी रिश्तो बि असांखे क़बूल कोन्हे। हुसैन सां ज़रूर नबी करीम जो खूनी रिश्तो आहे, इन में को शक नाहे। नबी करीम जे खानदान सां यकीनन नबी करीम जो खूनी रिश्तो आहे, पर मोहब्बत खूनी रिश्ते जे करे कान्हे का, अल्लाह ई अल्लाह जे रसूल सां मोहब्बत जे करे आहे। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु अमन वालो उन मोहब्बत जो कदर कंदो आहे। मोहब्बत वारनि जो अल्लाह तबारक व तआला शान बयान कंदो आहे। जंहिंजे दिल में जेतिरी मोहब्बत हूंदी आहे उनखे ओतिरो मक़ाम ऐं मर्तबो मिलंदो आहे। मूं तव्हांजे आॾो जेका क़ुरान करीम जी आयत सबूरी तिलावत कई आहे, उन जो तर्जुमो ऐं मफ़हूम तव्हांखे अर्ज़ कंदुसि, तव्हां गौर कंदो। उन में बि इहो ई जज़्बो कार फरमा आहे। रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु अमन वालू महबूब जे खानदान नबी करीम जे अहल बैत सां जेका मोहब्बत जो इज़हार करे हुननि जो मक़ाम ऐं मर्तबो बयान फरमायो आहे, उहो इन्ही नुक़्ते जे करे आहे त नबी पाक जो उहो अहल बैत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वध खां वधि मोहब्बत कंदो हो। उन्ही मोहब्बत जे करे असांजी बि उन्हनि सां मोहब्बत आहे। उहा मोहब्बत असांजी गोया उन सां फितरी मोहब्बत पैदा थी वई आहे जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो खानदान हुजूर जो आशिक हो, नबी पाक सां वफ़ादार हो। उन वफ़ादारी जे करे उहे असांजा बि सरदार आहिनि। मूं जेका आयत सबूरी तिलावत कई उन जो तर्जुमो ऐं तफ़सीर तव्हांखे अर्ज़ कंदुसि। बरकत ख़ातिर मूंसां गॾिजी सभई दुरूद पढ़ो। सल्लल्लाहु कलाम इरशाद फरमायो, इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। लफ्ज़ आहे अहले बैत जो मुज़ाफ मुज़ाफ इलैहि आ। अहल ऐं बैत इन जी माना आहे अहले बैत माना घर वारा। घर वारा इहो अहिड़ो लफ़्ज़ आसान आहे जो तव्हां जल्दी सम्झी सघो था। घर वारो केरु हूंदो आहे, घर में केरु हूंदो आहे, घर वारो कंहिंखे चइबो आहे। अल्लाह ताला फरमाए तो, इन्नमा युरीदुल्लाहु, बेशक अल्लाह तबारक व तआला जो इरादो आहे। इन्नमा युरीदुल्लाहु, बेशक अल्लाह जो इरादो आहे। लियुज़हिब अन्कुमुर रिज्स, तो तव्हां खां अल्लाह तबारक व तआला हर किस्म जी बुराई के दूर फरमाए। कंहिंखां अहलल बैत जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा घर वारा आहिनि। व युतहिरकुम तत्हीरा, ऐं रब्बुल आलमीन जी मर्ज़ी आहे
जेके सोहणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा घर वारा आहिनि मां अल्लाह ताला उनके पाक ॾिसण चाहियां थो उन्हनि खां हर क़िस्म जी बुराई के दूर ॾिसण चाहियां थो त मुंहिंजे अहल बैत जे वेझो पलीती न हुजे ख़राबी न हुजे कूड़ न हुजे ज़िना न हुजे शराब न हुजे बेहयाई न हुजे हर क़िस्म जी दुनिया में जेका ऐब वारी शइ आहे जेका इंसान के दागदार बनाईंदी आहे अल्लाह ताला फरमाए थो हर क़िस्म जी दागदार बनाइण वारी शइ मां रब चाहियां थो त मुंहिंजे मोहम्मद करीम जे घराणे खां दूर हुजे यकीनन इमाम हसन ऐं इमाम हुसैन अहल बैत आहिनि यकीनन अली उल मुर्तज़ा अहल बैत में शामिल आहे यकीनन हजरत फातिमा ज़हरा उहाब अहल बैत में शामिल आहे यकीनन नबी पाक जो चाचो अब्बास वो भी अहल बैत में शुमार आहे हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सौटा वो भी अहल बैत में शुमार आहे अली उल मुर्तज़ा जो भाव हजरत अकील ऐं उन जी औलाद ऐं हजरत जाफर ऐं उन जी औलाद ये सब जो सब नबी पाक जा अहल बैत आहिनि इनके नबी करीम पंहिंजे अहल बैत में शामिल कयो आहे त अहिड़े तरीक़े सां यकीनन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तमाम घर वारियूं भी अहल बैत में शामिल आहिनि तो अक्सर व बेशतर घर वारो घर वारी जो लफ्ज़ मुर्स ऐं ज़ाल ते इस्तेमाल कबो आहे घर वारो मुर्स के चइबो आहे घर वारी ज़ाल के चइबो आहे अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु अमन वालुहु जिए हजरत हसनैन करीमैन के ऐं नबी पाक जे खानदान के अहल बैत में शामिल फरमायो आहे एड़े तरीके से अल्लाह तबारक व तआला नबी करीम जे घर वारन के भी नबी पाक जे अहल बैत में शामिल फरमायो आहे कुरान शरीफ जी हिकिड़ी ॿी आयत आहे अल्लाह ताला फरमायो या निसा अन्नबिये लस्तुन्न का अहद मिनन निसा अल्लाह ताला फरमाए तो ओ मुझे नबी करीम जू घर वारियो जय जय औरत खुशकिस्मत सां मुझे मोहम्मद करीम जो निकाह जो अल्लाह ताला फरमाए तो लस्तुन्न का अहद मिनन निसाए मां कुरान में फैसलो फरमाया तो अवा दुनिया मां कह औरत जड़ियों नायो सब औरतों हिकड़े पासे मुस्तफा जो घर वारियों हिकड़े पासे हकीकत अवां इस्लाम जो फलसफो समझण जी कोशिश कयो कुरान फरमाइंदो आहे वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा अल्लाह जी फरमाए तो मुंहिंजो नबी पंहिंजी ख्वाहिश सां कोन ॻाल्हाईंदो आहे मुंहिंजो नबी पंहिंजी मर्ज़ी सां हा ऐं न कोन कंदो आहे मुंहिंजो नबी जो कुझु कलाम कंदो आहे इन हुवा इल्ला वहयु यूहा ओ अल्लाह जो वही हूंदो आहे वही मुताबिक़ मुंहिंजो नबी गुफ़्तगू कंदो आहे अवां इन आयत खे नज़र में रखो जंहिंमहिल नबी पाक जो घर वारनि सां निकाह वेठो खदीजतुल कुबरा सां निकाह हुजे आयशा सिद्दीक़ा सां निकाह हुजे हज़रत हफ्सा सां निकाह हुजे हज़रत उम्मे सलमा सां निकाह हुजे हज़रत उम्मे हबीबा सां निकाह हुजे कहीं घर वारी सां नबी पाक जो निकाह थियण वारो आहे
ईजाब कबूल कबो आ फलाणी औरत तोखे कबूल आ मुर्स चवंदो आ हा मूंखे कबूल आ औरत खे चइबो आ तोखे फलाणो मुर्स कबूल आ औरत चवंदी आ मूंखे कबूल आ कुर्बान वञा आमना जे लाल तां जमल नबी पाक जे घर वारनि जो निकाह थिए थो पुछनि था तव्हांखे ख़दीजा कबूल आ तव्हांखे आशा कबूल आ तव्हांखे उम्मे हबीबा कबूल आ तव्हांखे हफ्स कबूल आ नबी जी ज़ुबान ख़ामोश आ वही जो इंतज़ार आ त अल्लाह कहिड़ो मशवरो थो ॾे अल्लाह वटां वही नाज़िल थो थिए मुंहिंजा मुहम्मद इन ख़ुशकिस्मत औरतुनि जो निकाह मां अल्लाह अर्श ते तोसां पढ़ी छॾियो आहे इनखे क़बूल फरमायो अल्लाह साईं जे मशवरे सां कंहिंखे चवंदो आहे मामो बाबा मूं तुंहिंजे लाइ इहो कुंवार हथ कई आहे कंहिंखे चवंदो आहे चाचो पुट मूं तुंहिंजे लाइ इहो कुंवार हथ कई आहे कंहिंखे पीउ चवंदो आहे मूं इहो तुंहिंजे लाइ कुंवार हथ कई आहे कंहिंखे मुंहिंजा भाउर चवंदा आहिनि इहा कुंवार तुंहिंजे लाइ असां भाउरनि मुंतख़ब कई आहे ख़ुदा जे हबीब करीम जे कुंवारनि तां कुर्बान वञा जो अल्लाह सी फरमाए त मुस्तफ़ा इहे कुंवारियूं मूं रब तुंहिंजे लाइ मुंतख़ब फरमायूं आहिनि इन्हनि खां वधीक ॿियो अहल बैत केरु थी सघे थो जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहल बैत में हुजनि जमल इहा आयत लथी इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम अर्रिज्स अहलल बैत उन टाइम ते नबी पाक पंहिंजे घरवारी उम्मे सलमा रज़ी अल्लाहु तआला अन्हा जे घर में मौजूद हुया ऐं इहा घरवारनि जे लाइ आयत लथी हुई नबी जे ज़ालुनि जे लाइ आयत लथी हुई अल्लाह से फरमायो हो इन्नमा युरीदुल्लाहु अल्लाह जो इरादो आहे लियुज़हिब अन्कुम अर्रिज्स अहलल बैत ऐं नबी जो घरवारियो मां अल्लाह जी मर्ज़ी आहे त तव्हां खां पलीती खे परे कयां या त अल्लाह जी मर्ज़ी हुई त नबी जे घरवारनि खां पलीती परे हुजे हुज़ूर उम्मे सलमा खे चयो उम्मे सलमा मां तुंहिंजे घर महिमान आहियां वञ वञी अलीअ खे फातिमा खे हसन खे हुसैन खे वठी हज़रत उम्मे सलमा महबूब जे फरमान सां अलीउल मुर्तज़ा फातिमतु ज़हरा हज़रत इमाम हसन ऐं इमाम हुसैन रज़ी अल्लाहु तआला अन्हुम खे वठी आई नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में यानी उम्मे सलमा जे घर में नबी पाक वेठा ये चारई ॼणा उते नबी पाक वटि आया हज़रत अली अर्ज़ो करे या रसूल अल्लाह अवां असांखे छो सॾरायो आहे फातिमतु ज़हरा पुछे थी बाबा तव्हां असांखे छो सॾरायो आहे हसनैन करीमैन पुछनि था नाना तो असांखे छो सॾियो आहे मुस्तफ़ा फरमायो हिकिड़ी आयत नाज़िल थी आहे अल्लाह नबी करीम जे घर वारनि खे यानी मुंहिंजे सभिनी घर वारनि खे अहल बैत में शामिल करे अल्लाह फरमायो आहे त लियुज़हिब अन्कुम अर्रिज्स अहलल बैत नबीअ जे अहल बैत खां मां हर क़िस्म जी पलीती खे परे ॾिसणु चाहियां थो अल्लाह ताला इहा नबी करीम जे पाण फरमाइनि था मुंहिंजे घर वारनि जो फज़ीलत ऐं शान नाज़िल कयो आहे पर मूं वरी ख़ुसूसी परमिशन वरिती आहे ख़ुसूसी परमिशन ख़ुदा खां वरिती आहे या अल्लाह तो त चयो आहे त तुंहिंजे घर वारनि खे मां रब पाक रखां अहल बैत में शुमार कयां पर मां मोहम्मद तोखां ख़ुसूसी परमिशन थो वठां ख़ुसूसी इजाज़तनामो थो वठां त मुंहिंजे अहल बैत में अली फातिमा हसन हुसैन भी शामिल फरमाए अल्लाह फरमायो मुंहिंजा मुस्तफ़ा मूं तुंहिंजी कॾहिं बि दुआ रद्द न कई आहे तुंहिंजी सदाई मां रब दुआ क़बूल फरमाई आहे
हाणे तूं इन्हनि खे बि पंहिंजे अहल बैत में शामिल फरमा। हुज़ूर जे कुल्हनि ते चादर हुई, नबी पाक पंहिंजी चादर खोली आहे, चादर खोले हिकिड़े पासे हसन खे वेहारियो आहे चादर जे अंदरि, ॿिए पासे हज़रत हुसैन खे वेहारियो आहे, अॻे पासे फातिमत ज़हरा खे वेहारियो आहे, पोएं पासे हज़रत इमाम अली मुर्तज़ा खे वेहारियो आहे। मथां चादर विझी नबी पाक फरमाइनि था अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती। ओ मुंहिंजा मौला, हिकिड़ो अहल बैतनि जो उहो गिरोह हुआ, उहा जमात आहे जिन खे तो शामिल कयो आहे। ॿियो ही गिरोह आहे जिन खे मूं पंहिंजे अहल बैत में शामिल कयो आहे। अल्लाह ताला फरमाए थो मूंखे ॿई ॻाल्हियूं क़बूल आहिनि। इन्ही हदीस पाक में जेके लफ़्ज़ ईंदा आहिनि उहा चादर मुबारक नबी पाक जे कुल्हनि ते हुई। असांजा आम तरह सां वीचारड़ा के अणपढ़िया माण्हू, ख़ासि करे जेके ॾोर बैत ॾींदा आहिनि, ॾोर बैत, उहे वरी चवंदा आहिनि त आसमान तां चादर लथी हुई। उहा आसमान तां चादर जे हेठां इमाम हसन हुसैन फातिमत ज़हरा अलीअ खे नबी करीम लाथो हो। अदा आसमान वारी चादर वधीक या रसूलुल्लाह जे कुल्हनि वारी चादर वधीक? जेका रसूलुल्लाह जे कुल्हनि ते चादर आहे उन सां आसमान जूं चादरूं छा पुॼंदियूं? मां हिकिड़ो वाक़िओ हालांकि थोरो मौज़ू खां ॿाहिरि आहे पर चादर जे हवाले सां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि कानून हूंदो आहे त माण्हू जंहिंमहिल घर में हूंदो आहे त कुल्हे वग़ैरह जी चादर खट ते रखी छॾींदो आहे। ॿाहिरि वेंदो आहे त पोइ पंहिंजे कुल्हे ते अजरक चादर लोई वग़ैरह वेड़े ॿाहिरि निकिरंदो आहे। लेकिन घर में पंहिंजी चादर माण्हू रखी छॾींदो आहे। हिकिड़े ॾिहाड़े इमामुल अंबिया पंहिंजे कुल्हनि जी चादर खट ते रखी पाण पंहिंजे घर में कमकार सां हुआ। ओचितो अचानक नबी करीम खे कंहिं माण्हूअ सॾु कयो, पाण ॿाहिरि निकिरी विया। चादर उहा उते रहिजी वई। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा खे पंहिंजे चादर जे धोवण जो मौक़ो मिलियो। नबी पाक जी चादर खणी पंहिंजे मथे ते रखियईं, पंहिंजी चादर धोअण शुरू कयईं। चंद मिंट कोन गुज़रिया त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वापसि आया। जीअं जो नबी करीम ॿाहिरां वापसि आया, अम्मा आयशा सिद्दीक़ा नबी पाक अलैहिस्सलाम जे जिस्म खे हथ पई लाहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। और फरमो मा तफ़अली आयशा, आयशा छा थी करी? मां ॿाहिरि आयो आहियां, तूं मुंहिंजा जिस्म खे पई ॾिसी, कपिड़ा पई ॾिसी, मुंहिंजे दस्तार ते हथ पई रखी, मुंहिंजे कुल्हनि ते हथ पई रखी, ॻाल्हि छा आहे? आयशा सिद्दीक़ा चवे थी क़िबला हेॾो मींहुं वठो आहे, ॿाहिरां आया हो, तव्हांखे छाजे करे पाणी न लॻो आहे? एतिरो मींहुं वठो आहे जो मूं ज़िंदगीअ में अबू बकर जी न्याणीअ मींहुं एतिरो कॾहिं कोन ॾिठो आहे। अवां एॾे मींहं में ॿाहिरां अचो पिया, पर इन जे बावजूदि तव्हांजे कपिड़नि खे पाणी कोन्हे, अव्हांजे जिस्म ते पाणी कोन्हे, अव्हांजे दस्तार ते पाणी कोन्हे। हेॾी वॾी बरसात में त जिस्म तव्हांजो आलो हुजणु खपे। छा सबबु आहे? हुज़ूर खिली ॾिनो, सम्झी विया। पाण फरमाइनि था आशा ॾे ख़बर मथे ते छा कयो हुई? आशा चवे थी क़िबला मूं तव्हांजी चादर मथे ते रखी हुई। हुज़ूर करीम फरमाइनि था आशा तो जमल मुंहिंजी चादर मथे ते रखी हुई, उन टाइम ते तूं हिन दुनिया में हुई ऐं कान तूं कंहिं ॿिए जहान में पहुची वई हुई। वो ककर बि ॿियो हो त झुड़ बि ॿियो हो त मींहुं बि ॿियो हो जेको मां मुहम्मद ते 24 कलाक वसंदो। वो झुड़ ई ॿियो हो
ओ ककर ई ॿियो हुयो उहा बरसात ई बि हुई जेका तोखे नज़र आई मुंहिंजी चादर विधई उन्ही चादर जे विझण खां बाद में तूं मदीने में हुई ई कान का तो मुंहिंजी चादर मथे ते रखी उन टाइम ते तूं घर में हुई कान का उन टाइम ते तूं कंहिं ॿिए जहान में हली वई हुई ऐं इहा मां मुहम्मद ते अल्लाह जी 24 कलाक कहिड़ी रहमत वसंदी आयो सॼो फैज़ मुंहिंजे चादर शरीफ़ जो आसमान जी चादर छा कढी रहमतल लिल आलमीन जी चादर जेकॾहिं मुस्तफ़ा कुल्हे ते विझे त अल्लाह फरमाए या अय्युहल मुज़म्मिल या अय्युहल मुद्दस्सिर हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन चादर जा उन घूंघट जा अल्लाह कसम खणे उहा चादर हज़रत इमाम हसन ते विधी वई आहे इमाम हुसैन ते विधी वई आहे अमीरुल मुर्तज़ा ते नबी पाक रखी आहे फातिमतुज़ ज़हरा ते रखी आहे ऐं नबी पाक फरमाए था अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती ऐं मुंहिंजा मौला ही मुंहिंजो अहल बैत आहे हिकिड़ा अहल बैत जिन खे तो शामिल फरमायो आहे यानी मुंहिंजो घर वारियूं ॿियो उहो अहल बैत आहे जिन खे मां शामिल कयो आहे अल्लाह ताला फरमाए थो मूंखे तुंहिंजो बि फ़ैसिलो क़बूल आहे हाणे तव्हां इन हदीस पाक जी रोशनी में गौर कयो हज़रत इमाम हसन भी अहल बैत हुसैन भी अहल बैत फातिमतुज़ ज़हरा भी अहले बैत अलीउल मुर्तज़ा भी अहले बैत हाणे नबी पाक इन्हनि जे लाइ दुआ फरमाइनि था ऐं मुंहिंजा ख़ालिक मां हिननि खे अहल बैत में त शामिल कयो आहे पर मां अल्लाह सही तुंहिंजे दरगाह में दुआ घुरां थो अल्लाहुम्मा अहिब्बुहुम युहिब्बुहुम जेको हिन मुंहिंजे अहल बैत सां मुहब्बत फरमाए मौला तूं बि उन्हीअ सां मुहब्बत फरमाइजा नबी पाक दुआ घुरी त जेको हुन मुंहिंजे अहल बैत सां मुहब्बत करे मौला तूं बि उन्हनि सां मुहब्बत फरमा अॻिते पाण फरमाइनि था या अल्लाह जेको मुंहिंजे अहल बैत सां बुग़्ज़ रखे इलाहल आलमीन तूं भी उन्हीअ सां बुग़्ज़ फरमाइजा यानी जेको मुहिब्बे अहले बैत आहे उहो अल्लाह जो प्यारो आहे ऐं जेको अहल बैत जो दुश्मन आहे उन सां अल्लाह जो गुस्सो ई कावड़ आहे शुक्र अल्हम्दुलिल्लाह पाण सुन्नत जमायत वारनि खे अल्लाह पाक नबीअ जे अहल बैत सां मुहब्बत नसीब फरमाई आहे तकरीरुनि में कैसेटुनि में मौलवियुनि खां ज़ाकिरनि खां ख़तीबनि खां घणो ई तव्हां करबला जो वाक़ियो ॿुधो आहे पर मां तव्हांखे अॼु करबला जो वाक़ियो कोन ॿुधाईंदुसि मां तव्हांखे इमाम हसन ऐं हुसैन जो शान जेको रसूलुल्लाह हदीसनि में बयानु कयो आहे उहो ॿुधाईंदुसि छाजे करे जो करबला जे वाक़े बयानु करण मां को ज़ाहिर में फ़ाइदो कुझु कोन्हे वाक़ियो थी वियो अॼु खां 1400 साल पुराणो इमाम हुसैन खे जेको नसबुल ऐन हो उन में अल्लाह ताला कामयाबी अता फरमाई ऐं इमाम हुसैन खे अहिड़ी ख़ुदा कामयाबी अता फरमाई जो मां सम्झां थो शायदि दुनिया में कंहिंखे नसीब थी वञे बक़ौल हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी फरमाइनि था शाहस्त हुसैन बादशाह हुसैन सुभान अल्लाह तो चओ ज़रा सा चओ शाहस्त हुसैन बादशाह हुसैन आए फारसी पर तव्हांखे सम्झ में अचे पई शाहस्त हुसैन हुसैन शाह रुगो शाह न बादशाह हस्त हुसैन हुसैन बादशाह शाहस्त हुसैन बादशाह हस्त हुसैन
दीनस्ते हुसैन दीन पनाहस्ते हुसैन हुसैन दीना चो हुसैन दीना लाडे चो हुसैन दीना हुसैन दीना दीनस्ते हुसैन पर दीने पनाहस्ते हुसैन रुगो दीन नाहे बलक दीन जी पुश्तो पनाह भी आए दीन जी पुश्तो ही पनाह भी आए अॻिते सरदाद सिर ॾिनई नदाद दस्त दर दस्ते यज़ीद सिर ॾिनई पर यज़ीद जे हथ में हथ न ॾिनई मां तव्हां खां पुछां थो त सिर ॾियणो सवलो आहे या हथ ॾियणो पाण में तव्हां ॿोली अहिड़ी वियाओ मां काॾे वेंदा अब आसान कम कहिड़ो आहे सिर ॾियणु या हथ ॾियणु कोन सम्झो मां हर साल सम्झाईंदो आहियां पर विसरी थी वञे हथ ॾियण जो मतिलबु इहो आहे जेकॾहिं हुसैन यज़ीद खे हथ ॾिए माना यज़ीद खे पंहिंजो सरबराह मञे पर मुंहिंजा आदा हुसैन त चवे थो मुंहिंजे मथे ते जे हुजनि सिर हज़ार त तुंहिंजी असाण तवार हर हर वढिया हिकिड़ो मौला हिन हिकिड़ो सिर पर सभ सिर हुजनि त बि क़ुर्बान कयां सिर ॾियणो आसान आहे हथ ॾियणो ॾुखियो आहे हथ ॾियणु माना बैयत करणु माना बातिल जे आॾो झुकणु हुसैन तो चवे हथ ॾेई बातिल जे आॾा झुकंदुसि कोन को हथ ॾियणु ॾाढो ॾुखियो आहे पर सिर ॾियणु आसान आहे कॾहिं तो चवे सरदाद नदाद दस्त दर दस्ते यज़ीद हक्का के बिना इलाहे हुसैन हुसैन हथ न ॾिनो जो ला इलाहा इल्लल्लाह जे बुनियाद खे मज़बूत बनाइण वारो हुसैन आहे हुसैन तो चवे जेकॾहिं मां हथ ॾियां त बुनियाद टुटी पवंदो हथ ॾियां त ला इलाहा इल्लल्लाह ख़तम थी वेंदो हथ ॾियां त यज़ीद खे शराबीअ खे पंहिंजो सरबराह मञणो पवंदो बेनमाज़ी खे पंहिंजो सरबराह मञणो पवंदो चवे थो हथ ॾियणु ॾुखियो आहे सिर ॾियणु सवलो आहे जेकॾहिं ईंदड़ जे साल जहिड़ा हूंदासीं त ॿुधाइजो त सिर ॾियणु चओ सवलो आहे ॾाढे चओ सिर ॾियणु ॾाढे सिर ॾियणु हथ ॾियणु भाइर पिसर भाई प्यार कुर्बान सभु करे सुभाणे भाइर पिसर माना पुट भाइर पिसर ऐं भाई प्यार कुर्बान सभु करे कुर्बान सभु करे सम्झो था अलाए इमाम हुसैन भाइर ॾिना भाइटिया ॾिना सिर कुर्बान कई छा कई आख़िर में भाइर पिसर ऐं भाइटिया कुर्बान सभु करे कुर्बान सभु करे सजदे में सिर कटाइयो आख़िर हुसैन आहे सजदे में सिर कटाइयो आख़िर हुसैन आहे तो सजदे में सिर कटाइयो ॾाढे ॾाढे सजदे में सिर कटाइयो
अजमेरी जेके लफ़्ज़ चया न आहिनि शेर सिर्फ़ 4 आहिनि रुबाई आहे पर हज़रत ख्वाजा साहब रहमतुल्लाह अलैह अहिड़ी रुबाई चई आहे जो क़यामत ताईं हुसैन जो अहिड़ो शान को बयान करे ई न सघंदो सरदाद लदाद दस्त दर दस्ते यजीद हक्का के बिना ला इलाहा इल्ला हस्त हुसैन मां तव्हां खां पुछां थो अजमेरी केरु आहे शियो आहे सुन्नी आहे ॾाढे चओ बुलंद आवाज़ सां चओ मालूम थियो तो सुन्नी इएं बयान कंदा आहिनि अहल बैत जे शान खे सुन्नत जमायत वारनि खे अहल बैत जे शान जी हक़ीक़ी ख़बर आहे उनखे सही माना में पतो आहे त अहल बैत जो मक़ाम ऐं मर्तबो केतिरो आहे इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह तआला अन्हु जे बारे में नबी करीम छा फरमायो आहे मां राति पढ़ियो वेठे थोरो तयारी पे कयमि त कुझु पढ़ां ॾिसां इमाम हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह तआला अन्हु अञा अम्मा फातिमा ज़हरा जे पेट शरीफ़ में हमल जी सूरत में हुआ नबी पाक जी चाची या हज़रत बीबी उम्मुल फदल हज़रत अब्बास जी घरवारी आहे सुबह जो घबराए जी नबी पाक वटि आई आहे रअयतुहुल मुनकर या रसूल अल्लाह ऐ अल्लाह जा नबी मूं राति हिकिड़ो ख़तरनाक ख्वाब ॾिठो आहे उन ख्वाब मुंहिंजी निंड फिटाए छॾी आहे मुंहिंजो आराम ख़तम थी वियो आहे अल्लाह जो हबीब फरमाए थो चाची कहिड़ो ख्वाब ॾिठो थी फरमाए थी इन क़ितअतम मिन जसदिक कद क़ुतिअत व वुदिअ फी हजरी या रसूल अल्लाह मूं राति ख्वाब ॾिठो आहे अवां जे जिस्म पाक जो गोश्त जो टुकड़ो कटिजी वियो आहे ओ कटियल तव्हां जे गोश्त जो टुकड़ो मुंहिंजे झोली में अची किरियो आहे मां परेशान थी वियुसि अल्लाह तव्हांखे सलामत रखे मुस्तफ़ा फरमाइनि था रअयत मुबारक चाची तोखे मुबारक हुजे तो तमामु भलो ठो जिस्म जो टुकड़ो कटजी पवे उहो मुंहिंजे झोली में किरे इहो वरी मुबारक किया पाण फरमाइनि था तलद फातिमत इंशा अल्लाह गुलामा मुंहिंजी फातिमत ज़हरा हमल सां आहे उन मुंहिंजी न्याणी फातिमत ज़हरा खे अल्लाह हिकिड़ो पुटु अता कंदो उहो तुंहिंजे झोली में ईंदो तूं उनजी परवरिश फरमाईंदीअ ऐं फातिमत ज़हरा जे पुट जे लाइ मां ताबीर तोखे ॿुधायां थो उहो मां मुहम्मद जे जिस्म जो हिसो हूंदो ज़ोर सां सुभान अल्लाह ताले दो फातिमा इंशाअल्लाह गुलामा इंशाअल्लाह ताला फातिमा हमल सां आहे उन्ही खे ख़ुदा तबारक व तआला पुटु ॾींदो ऐं उहो पुटु जेको हूंदो तुंहिंजे झोली में पलंदो तूं हुनजी दाई थींदीअ उहो तुंहिंजे झोली में ईंदो सम्झ त मां मुहम्मद जे गोश्त जो हिसो तुंहिंजे झोली में ईंदो हज़रत नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अल हुसैन बिदअतुम मिन्नी या लफ्ज़ फरमाया तो हुसैन मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गोश्त जो टुकड़ो आहे जीअं कंहिंजे जिस्म जो हिसो हुजे ईअं हुसैन बि मुंहिंजे जिस्म जो हिसो आहे अवां इन मां अंदाज़ो लॻायो त हज़रत हुसैन जो केॾो वॾो मक़ाम आहे जो ख़ुदा जो नबी उनखे पंहिंजे जिस्म जो हिसो सॾे पंहिंजे जिस्म जो टुकड़ो सॾे ऐं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम बीबी साहिबा खे मुबारक ॾे त तोखे मुबारक हुजे जो अल्लाह ताला जल जलालु अमन वालो मुंहिंजी फातिमा खे बचड़ो ॾींदो जंहिंखे तूं पालींदीअ उनजी तूं दाई बणिजी वेंदी उलमा लिखियो आहे आलमन लिखियो आहे इन हदीस जी रोशनी में त हुजूर करीम तॾहिं त फरमायो हो जंहिं हुसैन खे ईज़ायो त मूंखे ईज़ायो छो त हुसैन मुंहिंजो आहे अल हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन मां हुसैन जो आहियां हुसैन मुंहिंजो आहे हुसैन खे जंहिं ईज़ायो उन मूंखे ईज़ायो जंहिं हुसैन खे ख़ुशि रखियो उन मूंखे ख़ुशि रखियो हिकिड़े दफ़े हिकिड़ो सहाबी
वॾी उम्र जो आहे, पोढ़ो आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में हाज़िर थियो। हुज़ूर करीम उन पोढ़े खे पंहिंजे भर में सॾे विहारियो। अॻ में कॾहिं बि इहे कंहिं कोन ॾिठो हो कि पहिरियों भेरो हो जो न पोढ़े खे सरकार सभिनि खां वधीक पंहिंजे भर में विहारियो। पाण हुन सां इंतिहाई शफ़क़त सां पेश आया। ॿियनि सहाबनि पुछो, या रसूल अल्लाह, अॼु न पोढ़े जा त भाग थी विया, अवां हुनखे नवाज़ियो आहे, एतिरो त नवाज़ियो आहे जो पंहिंजे भर में विहारे तव्हां हुन खां हाल अहवाल पुछो था। आख़िर तव्हांजी एतिरी शफ़क़त जो सबबु कहिड़ो आहे? नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था, मूं हिनखे ॾिठो हो, मुंहिंजो नंढड़ो हुसैन रस्ते सां मदीने जे गलीअ मां वञे पियो। हे पोढ़ो असहाबी उन हुसैन जे पेरनि वारी मिट्टी खणी चुमे पियो। मोहम्मद करीम ॾिठो त हिन कुरारे खे मुंहिंजे हुसैन सां मुहबत आहे जो उन जे पेरनि वारी मिट्टीअ खे चुमियूं ॾेई रहियो आहे। जेको मुंहिंजे हुसैन सां मुहबत कंदो आहे उन सां मां मुहम्मद बि मुहबत कंदो आहियां। असां अहले सुन्नत वल जमाअत जो ईमान ऐं अक़ीदो आहे त हुब्बे अहले बैत ईमान जो जुज़ आहे। चओ सभई ईमान जो हुब्बे अहल बैत जी मुहब्बत ईमान जो हिस्सो आहे। जे ईमान जा ॿिया निशानियूं ऐं अलामतूं आहिनि, अहिड़नि अलामतुनि मां हिकिड़ी अलामत नबी पाक जे अहल बैत जी मुहब्बत बि आहे। जंहिंखे बि नबी पाक जे ख़ानदान सां मुहब्बत आहे, यकीनन उनखे अल्लाह ताला ईमान जी दौलत सां नवाज़ींदो आहे। ईमान तमामु वॾी शइ आहे ऐं हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जो हिन खां वधीक ॿियो कहिड़ो मक़ाम हूंदो? पाण फरमाइनि था, अल हसन वल हुसैन सय्यदा शबाबे अहलिल जन्नह। ऐ दुनिया वारो, मां मोहम्मद मुस्तफ़ा ऐलान फरमाया थो, मुंहिंजो हसन ऐं मुंहिंजो हुसैन जन्नती जवाननि जा सरदार आहिनि। जन्नती जवाननि जा मालूम थियो त मुस्तफ़ा जंहिंखे जन्नती बणाए। अशरफुल मुबशरीन सहाबी आहिनि न, 10 सहाबी जिनखे नबी पाक जहिड़ी जन्नत जी बिशारत ॾिनी। अबू बकर तूं जन्नती, उस्मान तूं जन्नती, उमर तूं जन्नती, अली तूं जन्नती, तलहा तूं जन्नती, अब्दुर्रहमान तूं जन्नती, सईद तूं जन्नती। इहे सोहणे नबी पाक असहाबनि जा नाला खया ऐं नबी पाक फरमायो, तव्हां जन्नती आहियो। असांजो ईमान आहे, जंहिंखे ख़ुदा जो हबीब जन्नती चवे सो यकीनन जन्नती आहे या न आहे? ॾाढे चओ सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हसनैन करीमैन जे लाइ बि फरमाइनि था, अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह। मुंहिंजो हसन ऐं मुंहिंजो हुसैन जन्नत जे जवाननि जा सरदार आहिनि। मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हसनैन करीमैन जे लाइ अल्लाह पाक जल्ल जलालुहु अमन वालो खां दुआ घुरी आहे, या इलाहल आलमीन, जंहिंते मुंहिंजा हसनैन राज़ी हुजनि तूं बि उन्हीअ ते राज़ी हुजजांइ। जंहिंते मुंहिंजा हसनैन नाराज़ हुजनि उन ते तूं बि नाराज़ हुजजांइ। यकीनन हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाहु तआला अन्हु सां अहले सुन्नत व जमाअत जी मुहब्बत आहे त ख़ुदा जो कसम आहे, यकीनन अहले सुन्नत ते ख़ुदा बि राज़ी आहे। मां भला पंहिंजे तरफ़ खां चवां थो या तव्हां सभिनी सुन्नी मुस्लमाननि खे हुसैन सां मुहबत आहे? सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। मुहबत हुजणु घुरिजे। मां पहिरीं तव्हांखे बुनियादी नुक़्तो ॿुधायो आहे
तो मोहब्बत जो मरकज़ आहे अल्लाह ही अल्लाह जे रसूल जी मोहब्बत जे करे। अल्लाह सां मोहब्बत करण वारो असांजो साईं आहे, अल्लाह जे रसूल सां मोहब्बत करण वारो असांजो साईं आहे। हज़रत इमाम हसन जे लाइ नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाईंदा हा, ही मुंहिंजो बच्चो आहे, हाज़ा इब्नी सय्यदुन लअल्लल्लाहु युस्लिहु बिही बैन फ़िअतैन अज़ीमतैन मिनल मुस्लिमीन। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जी ख़िदमत में इमाम हसन नंढड़ो रांदि खेॾी रहियो आहे। नंढड़ो आहे, हिकिड़े साल जो आहे, हिकिड़े साल जो आहे, खेॾी रहियो आहे। ॿारहणी ज़िंदगी, कपिड़ा मिटी में भरण, ॿार बांबड़ा ॾींदा आहिनि, मिटीअ में बबूत हूंदा आहिनि। इमाम हसन मिटीअ में भरियो पियो आहे। हज़रत नबी पाक फरमाइनि था, हाज़ा इब्नी सय्यदुन, ऐं नबीओ ही मुंहिंजो सोणो हसन सरदार ॾाढे चओ अल्लाह, मूंखे अल्लाह में उमेद आहे, युस्लिहु बिही, हिन जे हथां, हिन मुंहिंजे फर्ज़ंद जे हथां अल्लाह ताला मुसलमाननि जे ॿिनि जमातुनि में, अज़ीम जमातुनि में सुलह कराईंदो, सुलह कराईंदो। कुर्बान वञा रसूलुल्लाह जे इल्म तां। जंहिं ॾिहाड़े नबी पाक या ॻाल्हि कई, इहो वाक़ियो 40 साल खां पोइ सही थियो। घणा साल? माना 40 साल अॻु में मुस्तफ़ा पेशीन गोई फरमाई। 40 साल अॻु में ख़ुदा जे हबीब इरशाद फरमायो। छा हो मामलो? अली उल मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम जॾहिं शहीद थी विया, त अली उल मुर्तज़ा जी शहादत खां पोइ कूफे जे मुसलमाननि इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे पंहिंजो अमीर मुंतखब कयो। शाम जे इलाइक़े में हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु, जेको रसूलुल्लाह जो सहाबी आहे ऐं कातिबुल वही बि आहे, पर उन जी मुतवाज़ी हुकूमत क़ाइम ही शाम जे इलाइक़े में। उन अली उल मुर्तज़ा जे ज़माने में ही पंहिंजी हुकूमत धार क़ाइम कई। कूफे में अली हुयो, शाम में हज़रत अमीर मुआविया हुयो। हज़रत अली जे शहादत खां पोइ जीअं जो हज़रत इमाम हसन अमीरुल मोमिनीन बणिया, खलीफ़ा बणिया, 40,000 मुसलमाननि हज़रत इमाम हसन जी बैयत कई। घणनि माण्हुनि बाबा? 40,000 हुन जी लश्कर हो, फौज ही हथ ते बैयत कयो त तूं जंहिंजे लाइ चवंदे विढ़ो त विढ़ंदासीं, सुलह कयो त सुलह कंदासीं। हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु कुझु टाइम गुज़ारियो, शाम जे तरफ़ पाण कूच फरमायो ऐं शाम जे तरफ़ पंहिंजो 40,000 जो लश्कर वठी रवाना थिया। छाजे लाइ? त अमीर मुआविया खे मां दावत ॾियां त मुंहिंजे बाबे सां त विढ़ंदो हुए, पर मूंसां विढ़ न, मूंसां ठाह कर। हज़रत अमीर मुआविया खे जंहिं ख़बर पई त इमाम हसन 40,000 जो लश्कर वठी मुंहिंजे तरफ़ अचे पियो, हुन बि माण्हू तयारु कया, 45,000 हुन जा माण्हू हुआ। जंहिं ॿई लश्कर आम्हो साम्हूं आया, अञा लड़ाई शुरू कान थी आहे। इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु 40 साल अॻु पंहिंजे नाने नबीअ जी पेशरगोईअ खे ज़हन में रखियो, छो त जवान थियो त ॿुधंदो ईंदो हो त मुंहिंजे नाने मुंहिंजे लाइ हीअं फरमायो हो। अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾे पैगाम मोकिलियई, तुंहिंजा बि माण्हू शहीद थींदा, मुंहिंजा बि शहीद थींदा, इस्लाम खे फ़ाइदो कोन्हे, मुंहिंजे पारां बि मुस्लमान विढ़ंदा, तुंहिंजे पारां बि मुस्लमान विढ़ंदा।
इन जे लाइ बहितरात अॼु त पाण में ठाह कयूं सुलह करे तूं भी पंहिंजी जंग खे ख़त्म कर मां भी पंहिंजी जंग खे ख़त्म कयां हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाया मुंहिंजा शर्त आहिनि शर्त क़बूल कयो कि कहिड़ा कि पहिरों शर्त इहो आहे त जेके शख़्स विढ़िया हा मुंहिंजी मुखालफ़त कई हुयाऊं उन्हनि खां मां पनाह ज़रूर वठंदुसि नंबर 2 जेको लड़ाईअ में नुक़सान थियो आहे उहो हुसन तूं भरे ॾिजां नंबर 3 फलाणा तव्हांजे लश्कर में आहिनि उन्हनि खे तव्हां मुंहिंजे हवाले कयो मां उनखे सज़ा ॾियां हज़रत इमाम हसन फरमायो को बि शर्त कोन्हे तूं बि नबी जो सहाबी आहे मां बि नबीअ जो अहल बैत आहियां तूं बि हथ वधाए मां बि हथ वधायां जॾहिं सुलह कयूं ऐं फितरे खां पाण खे बचायूं हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु सफेद कागज ते दस्तखत फरमाया सफेद कागज ते मथा कुछ भी कोन लिखई हेठा दस्तखत करे इमाम हसन ने रवानो कयई ऐं नबीअ जा बचड़ा ऐं ख़ातून जे अखियुनि जा ठार मुंहिंजे मुस्तफ़ा जे कुल्हनि जा सवार हसन तोखे इख्तियार आहे मां सही कागज सफेद ते करे छॾी आहे जेके बि तूं शर्त लिखे मूंखे क़बूल आहिनि सुभान अल्लाह इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु को बि शर्त कोन लिखियो इमाम हसन रुगो एतिरो लिखियो त तुंहिंजो ई मुंहिंजो ठाह आहे तुंहिंजो लश्कर मता तुंहिंजो चवण न करे पर मुंहिंजो लश्कर मुंहिंजो चवण करे थो तूं बि ख़ुदा जे रसूल जो सहाबी आहे इन जे करे मां पंहिंजे ख़िलाफ़त तां दस्तबरदार थिया थो अॻिते वधी आहे त मां तुंहिंजे हथ ते बैयत कयां मुंहिंजी हुकूमत बि तुंहिंजे हवाले बसि एतिरो थींदो त जॾहिं अल्लाह सही तुंहिंजो 100 साल पूरो करे हिन दुनिया मां जॾहिं तुंहिंजी वफ़ात थिए त तोखां बाद में ख़िलाफ़त मुंहिंजो हक़ आहे अमीर मुआविया सही इहा ॻाल्हि क़बूल फरमाई भई मुसलमाननि जूं जमातूं पाण में खीर खंड थी आहे जेका 40 साल अॻु में ख़ुदा जे नबी पिशन गोई फरमाई सा सच्ची थी वई आलमन इन्हीं में लिखियो आहे त हुजूर फरमायो हो बैन फिअतैन मुस्लिमतैन अज़ीमतैन मिनल मुस्लिमीन हुजूर ईअं फरमायो हो त हेॾो बि अज़ीम मुसलमाननि जी जमात हूंदी हेॾो बि मुसलमाननि जी अज़ीम जमात हूंदी ही बि मुसलमान हूंदा ही बि मुसलमान हूंदा इन्हीं ॿिन्ही जे विच ते था इमाम हसन कराईंदो ऐं उहो सैयदना अमीर मुआविया ऐं सैयदना इमाम हसन जे लश्करनि जे विच ते ठाह थियो इन जे बारे में आलमन लिखियो आहे त कहीं बि जमात खे बाग़ी कोन चइबो ॿिन्ही जमातुनि खे मुस्तफ़ा मुसलमान सॼो आहे छा सॼो आहे ॾाढे जो छा सॼो आहे मुसलमान बैन फिअतैन अज़ीमतैन मिनल मुस्लिमीन मुसलमाननि जूं अज़ीम जमातूं हुजो उन में इमाम हसन ठाह कराईंदो ऐं वाक़ई इमाम हसन ठाह करे हज़रत अमीर मुआविया साईं जे हक़ ते बैयत फरमाई जेके चवंदा आहिनि त इमाम हसन मासूम आहे इमाम हुसैन मासूम आहे अली मासूम आहे 12 इमाम मासूम आहिनि मां उन्हनि खां सवाल कयां थो जेकॾहिं हुसैन ऐं हसन मासूम आहिनि बक़ौल तव्हांजे त पोइ मासूम जंहिंजी बैयत करे उहो हक़ ते चइबो या ना हक़ ते चइबो सुभान अल्लाह जी सुभान अल्लाह सब त कोन था चओ बुलंद आवाज़ हक़ ते जी हुसैन ऐं हसन बैयत कनि हसन जी बैयत जमल हज़रत इमाम हसन बैयत कई तमल हुसैन खे हुसैन जी मुजादा मूं अमीर मुआविया जी बैयत कई आहे हुसैन फरमायो मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे
हजरत इमाम हसन फरमाइन था मां तो जो सरदार आया तुझे बाबे जो वॾो पुटु आया तू मुझे बाबे जो नंढो पुटु मां तो जो अमीर आया तो जो रईस आया तो जो सरदार आया जेकॾहिं मां अमीर मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु जी बैयत कयां थो त तोखे बि मुंहिंजे पुठियां इन जी बैयत करणी पवंदी। हज़रत इमाम हुसैन जवाब थो ॾे मुंहिंजा प्यारा अमीर प्यारा हसन तूं मुंहिंजो दुनिया में बि अमीर आं त क़यामत में बि तूं मुंहिंजो अमीर आं। जेकॾहिं तो हज़रत अमीर मुआविया जी बैयत कई आहे त मूंखे बि उन जी बैयत कर कबूल हजरत इमाम हसन ऐं हजरत इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हुमा हजरत अमीर मुआविया साईं जी बैयत करे रसूलुल्लाह जी जेका 40 साल अॻु में पेशोन हुई उन्ही खे पूरो फरमायो ऐं मुस्लमाननि जे वॾी जमात खे जंग खां बचाए छॾियो ऐं पाण में मोजादो त खीर खंड थी आहे। इन वजह असांखे सबक हासिल करणु खपे। के माण्हू जहालत जे करे कम इल्मी जे करे बेवकूफ़ी जी करे अमीर मुआविया साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु खे घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि। मां उनखे वसियत थो कयां नसीहत थो कयां उनखे गुज़ारिश थो कयां त ख़बरदार पंहिंजे ज़ुबान खे संभाले ॻाल्हायो। जंहिंजी इमाम हसन बैयत करे जंहिंजी इमाम हुसैन बैयत करे उनजी गिला कान कबी। मालूम ईअं थो थिए त जंहिंजी हसन ऐं हुसैन बैयत कनि था उहो बि हक़ ते हो। अवां जो कहिड़ो फ़ैसिलो आहे नाहक जी हज़रत इमाम हुसैन बैयत कंदो? जवाब खुली नथा ॾियो पिया। करबला में यज़ीद जी बैयत छो न कई? चओ नाहक ते हो। ॾाढे चओ यज़ीद नाहक ते हो। कॾहिं इमाम हुसैन बैयत न कई। अमीर मुआविया जी भला छो बैयत कई? पहिरीं माना हक़ ते हो न। ये ना हक़ ते हुजे हा त यज़ीद जी नथो करे त मुंहिंजा इमाम यज़ीद जी बैयत नथो करे इमाम हुसैन त अहिड़े तरीक़े सां यज़ीद जे पीउ अमीर मुआविया जी बि बैयत न करे हा। पर पीउ जो मसइलो पुट सां गॾिबो कोन को। नूह अल्लाह जो नबी हो पर नबीअ जो पुटु काफ़र हो। उन काफ़र खे पीउ सां कोन गॾाइबो। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं यज़ीद गुमराह हो यज़ीद फासिक हो यज़ीद नाहक ते हो त उनखे अमीर मुआविया सां कोन गॾाइबो। यज़ीद पंहिंजी पाण हिसाब ख़ुदा खे ॾींदो। अमीर मुआविया रसूलुल्लाह जो सहाबी आहे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो कातिबुल वही आहे। ऐं इमाम हसन हुन जी बैयत थो करे ऐं इमाम हुसैन ॿई हुन जी बैयत कनि था। हिकिड़ी तव्हांखे हदीस इमाम हसन जे बारे में बि ॿुधायां त तव्हां इमाम हसन जी शान खे ॾिसो त इमाम हसन जो केॾो वॾो शान आहे। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या हबीब अल्लाह ॾाढे ॾाढे सल्लल्लाहु इमाम हसन 4 साल जो आहे। 4 साल जो हुजूर करीम उनखे पंहिंजे प्यार सां कुल्हे ते सवार कयो। नंढड़े ॿार खे माण्हू खणंदा आहिनि पंहिंजे पुटनि खे खणबो आहे पुटनि खे ॾोटनि खे। इमाम हसन 4 साल जो आहे हुजूर जे कुल्हे ते आहे। मदीने जी गली मां मुस्तफ़ा गुज़री रहिया। हिकिड़ो सहाबी ॾिसी थो चए नेमल मरकब या गुलाम ओ नंढड़ा 4 साल जा हसन वाह जो सवारी मिली थी। सवारी केरु हो? जो रसूल करीम कुल्हे ते खई पिया। या गुलाम नेमल मरकब ओ नंढड़ा नीगरड़ा वाह जो तोखे सवारी मिली आहे।
हुजूर करीम जरी ये लफ्ज़ ॿुधा कमल पाण उन सहाबी खे फरमाइनि था ने मर्रा के बो ओ मुंहिंजा सहाबी जेकॾहिं सुवारी भली आहे त सुवार बि भलो आहे सुवारी भली आहे त सुवार बि भलो आहे जे सुवारी मां मोहम्मद जो कुल्लो मुबारक आहे त सुवार बि सुहिणो हसन आहे इहो हसन जेको मुंहिंजे उम्मत में सुलहो कराईंदो तलवार ख़तम कराईंदो मुंहिंजे सुन्नत खे खून रे उम्मत खे खून रेज़ी खां बचाईंदो हिन खे मां मोहम्मद करीम पंहिंजे कुल्हे ते घुमायां थो जे मुंहिंजी तव्हां सुवारीअ खे भलो थो था त सुवार खे बि भलो मिलणो पवंदो हज़रत इमाम हसन जे लाइ नबी पाक इहो बि फरमायो आहे त तव्हांखे ख़ुशख़बरी इहा बि ॿुधायां त इमाम महदी ईंदो चओ सुभान अल्लाह ॾाढे जो इमाम महदी ईंदो असां अहले सुन्नत में ऐं हुन ग्रुप में फ़र्क़ु आहे हू चवनि था त इमाम महदी आयो आहे सन 231 हिजरी में सन 231 हिजरी में आयो आहे पर गार में लिकी वेही रहियो आहे सामरा जो इलाइक़ो आहे सामरा उन सामरा जे इलाइक़े मनसुर फिल गार हिकिड़ी जॻह आहे उन गार में इमाम महदी लिको वेठो आहे अली उल मुर्तज़ा वारो क़ुरान जेको नबी पाक जे रिसाल खां पोइ अली गॾु कयो हो उहो क़ुरान बोनी वटा ऐं उहो 40 पारा आहे 30 आहे ही जेको मौजूद आहे सो माज़ अल्लाह क़ुरान नाक़िस आहे पोइ इमाम महदी लिकायो वेठो आहे पोइ जॾहिं अल्लाह जी मर्ज़ी थींदी तॾहिं ईंदो ऐं उहो क़ुरान बि खणी ईंदो ऐं पाण खे हिदायत कंदो ज़ुल्म सां दुनिया भरियल हूंदी उन ज़ुल्म वारी दुनिया खे अदल ऐं इंसाफ़ सां आबाद कंदो इहो अक़ीदो हुन ॿी जमात जो आहे असांजो अक़ीदो इहो आहे त अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात इमाम महदीअ खे आख़िर ज़माने में पैदा फरमाईंदो असां में ऐं हुन में फ़र्क़ु आहे असांजो अक़ीदो आहे त जेको इमाम बरहक़ हूंदो आहे सो लिकी न वेहंदो आहे तव्हांजो छा ख़्यालु आहे हक़ वारो इमाम लिकंदो न इमाम महदी हक़ जो इमाम आहे पोइ लिकी कोन वेहंदो पोइ जॾहिं ईंदो त अलल ऐलान दीन जी ख़िदमत कंदो एतिरी त दीन जी ख़िदमत कंदो जो मुस्तफ़ा फरमाइनि था जीअं दुनिया ज़ुल्म सां भरियल हूंदी अहिड़े तरीक़े सां इमाम महदी जे अचण खां पोइ दुनिया वरी अदल ऐं इंसाफ़ सां भरिजी वेंदी पर ईंदो हुज़ूर पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था उन जो नालो बि मुहम्मद हूंदो उन जे बाबे जो नालो बि अब्दुल्लाह हूंदो ऐं हुन जी माउ जो नालो बि आमना हूंदो पाण फरमाइनि था मुंहिंजे नाले सां हुन जो नालो मिलंदड़ हूंदो मुंहिंजे बाबे जे नाले सां उन जे बाबे जो नालो मिलंदड़ हूंदो मुंहिंजे अम्मा जे नाले सां उन जे अम्मा जो नालो मिलंदड़ हूंदो हिकिड़े सहाबी कयो या रसूल अल्लाह इन जी माना तव्हां पाण हूंदो पाण फरमाइनि था न मां न हूंदुसि मुंहिंजो बच्चो हूंदो माण्हुनि खे शक पियो न त नालो बि मोहम्मद पुट बि अब्दुल्लाह जो माउ जो नालो बि आमना त शक पइजी वियो पुछण वारे चयो पोइ तव्हां हूंदो पाण फरमाइनि था मां न हूंदुसि मुंहिंजी औलाद हूंदी छो त नाला कॾहिं कॾहिं साॻा मिली वेंदा आहिनि उनजो नालो बि महदी जो मुहम्मद हूंदो उनजे बाबे जो नालो बि अब्दुल्लाह हूंदो ऐं हुनजे अम्मा जो नालो बि आमना हूंदो पर हूंदो मुंहिंजी औलाद में नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधायां हूंदो सोणे हसन जी औलाद ज़ोर सां सुभान अल्लाह कंहिंजी औलाद मजा हूंदो इमाम हसन जी औलाद मजा हूंदो ही जेको अतरादू ठाहियो वेठा आहिनि इमाम हुसैन जी औलाद मां इमाम हुसैन जी औलाद मां महदी कोन ईंदो इमाम हसन जी औलाद मजा ईंदो छो त अलीअ जो पगदार पुट इमाम हसन आहे
हमेशा पग पने ते ईंदी आहे त इमाम महदीअ जी पग बि पने ते ईंदी जेको इमाम हसन जी औलाद हूंदो ऐं इमाम महदी रज़ी अल्लाह ताला अन्हु इंशा अल्लाह ताला ईंदो ऐं औलाद इमाम हसन जी हूंदो रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत इमाम हुसैन फरमाईंदा प्यारा हसन तूं मुंहिंजो दुनिया में भी सरदार आहे त आख़िरत में भी मुंहिंजो सरदार आहे। अल्लामा तबरी ज़खाइरुल उक़बा हिकिड़ो किताब लिखियो आहे पंहिंजी लाइब्रेरी में आहे। उन ज़खाइरुल उक़बा में हिकिड़ी रिवायत थो आणे त कंहिं दुनिया जी ॻाल्हि ते हसन ऐं हुसैन पाण में नाराज़ थी विया। घर में रंजश थींदी आहे, ॿ भाइर आहिनि पर का दुनिया जी ॻाल्हि ई उन ते इमाम हसन तमामु जलाली हो, इमाम हुसैन वरी जमाली हो। इमाम हुसैन ऐं इमाम हसन पाण में 3 दिहाड़ा न ॻाल्हायो, न हू ॻाल्हाए न हू ॻाल्हाए। हज़रत अबू हुरैरो कोड़ो सहाबी आहे, हुसैन खे चई हुसैन वॾो भाउ थी अबे जे आचार आहे, तोखे मुनासिब नाहे जो तूं 3 दिहाड़ा भाउ सां नथो ॻाल्हाए। हल मां तोखे वठी हलां हसन खे हली परचाए, नंढो आहे तूं, नंढे जो हक़ आहे। अब हक़ बि ईअं ई आहे न, नंढो परचाए। हज़रत इमाम हुसैन फरमायो अबू हुरैरा मूं पंहिंजे नाने रसूलुल्लाह खां हदीस ॿुधी आहे त 2 भाउर जॾहिं पाण में नाराज़ थियनि ॿिन्हीअ मां जेको अव्वल परचाईंदो सो जन्नत में अव्वल उहो वेंदो। 2 भाउर नाराज़ थी पवनि, हाणे ॿिन्ही मां जेको आगराई करे परचाए भाउ खे त परचाइण वारो जन्नत में अव्वल वेंदो। तंहिंजे करे मां हसन खे कोन परचाईंदुसि, छो जेकॾहिं मां अव्वल परचाईंदुसि त अव्वल जन्नत में मूंखे वञिणो पवंदो। तंहिंजे करे वञी मुंहिंजे भाउ हसन खे चओ त तूं वॾो आहीं, अची मूंखे परचाए। परचाइण खां पोइ नबी जी हदीस आहे त जेको परचाईंदो सो अव्वल जन्नत में वेंदो। मां हुसैन जी दिलि थी चवे त अॻियां अॻियां हसन हुजे, पोयां पोयां मां नंढो भाउ हुसैन हुजां। भाउ मूंखे परचाए त जी हुसैन खां अॻु में हसन जन्नत में वञे, जे हुसैन परचाईंदो त हुसैन अॻु में वेंदो। इहा बेअदबी थी पवंदी जो हुसैन अव्वल वञे ऐं हसन पोयां हुजे। इज़त इन्ही में आहे जो हसन अॻियां हुजे, हुसैन हुन जे कढ हुजे। हज़रत अबू हुरैरो वियो, वञी इमाम हसन खे ॿुधायईं अदा साईं मां हीअ ॻाल्हि पे चई पर हज़रत इमाम हुसैन नबीअ जी हदीस इहा ॿुधाई आहे। सदके वञा अहिड़े जवाननि तां, इनमें नफ़सानियत त हुई कान, हसद हो ई कोन, दिलि में कदूरत हुई कान का। हज़रत इमाम हसन फौरन उथी खड़ा थिया, अबू हुरैरा हल त हली हुसैन खे परचायो। हज़रत इमाम हसन आयो, जंहिंमहिल परे खां हुसैन जी नज़र पई त हसन मुॾे अचे थो। हुसैन उथियो आहे, अखियुनि में लुड़क लाड़े भाउ सां मिलियो आहे। हुसैन खे चयईं अदा मां तोखे परचाइण आयो आहियां। त हज़रत इमाम हुसैन फरमायो जे तूं परचाइण आयो आहे त मुस्तफ़ा जी हदीस मुताबिक़ जन्नत में बि अॻ में तूं वेंदे, अॻ में तूं हूंदे तुंहिंजे पुठियां मां हूंदुसि। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हज़रत हसन हुसैन जे शान में एतिरियूं त हदीसूं आहिनि जो मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात तमामु घणा उन्हनि जा फ़ज़ाइल बयान फरमाया आहिनि। उन फ़ज़ाइलनि खे ॿुधण सां असांजो यकीन थी थो वञे पियो त हज़रत इमाम हसन ऐं इमाम हुसैन सोणे नबी पाक जे अखियुनि जा ठार हा। हदीस में ईंदो आहे त महबूब करीम अलैहिस्सलाम ॿिन्ही साहिबज़ादनि खे सुंघंदा हुआ। सुंघण सम्झो था, माना ॿिन्ही जे मुंहं ते पंहिंजो मुंहुं रखी सुंघंदा। असां आदि पुछंदा या रसूल अल्लाह अवां हिन खे सुंघो था, तव्हांजी औलाद आहे,
पान फरमाइंदा हुमा रैहानताए मिनल जन्नह, ये बई शाहजादा हसन ऐं हुसैन जन्नत जा गुल आहिनि जिनखे मां मुहम्मद सुंघंदो आहियां। जन्नती गुल हन जन्नती, जे जन्नत जे गुल मां जन्नत जी खुशबू ईंदी आहे, इहे मां मुहम्मद करीम खे हसन ऐं हुसैन मां जन्नत जी खुशबू ईंदी आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हाणे तव्हां खां मां पुछंदुसि, मूंखे सवाल जो जवाब महिरबानी करे ॾिजो। इहो हिकिड़े बेनमाज़ी, बेदीन, शराबी यज़ीद जी बैयत कंदो? ॻाल्हायो। बस असल ॻाल्हि इहा हुई, न को तख़्त हो, न को ताज हो, न हुकूमत ही, न खिलाफत हुई। अॼुकल्ह मआज़ल्लाह सुम्मा मआज़ल्लाह ॾींहुं भलो आहे, मूंखे इहा ॻाल्हि करणु न घुरिजे, पर मजबूरन चवणी थी पवे। माण्हू चवनि था दो शहज़ादों की लड़ाई थी। दो शहज़ादों की लड़ाई थी, यानी हुसैन के भी शहज़ादो था चवनि, मआज़ल्लाह यज़ीद के भी शहज़ादो था चवनि। जेको दीन इस्लाम जी मज़ाक उॾाए, जंहिंजो भोलो मरी वञे त 3 ॾिहाड़ा कंडो करे, कुतो मरी वञे त 3 ॾिहाड़ा कंडो करे, ये पाण कंहिं माण्हू जो तलो कंदा आहियूं। माण्हू उनखे ताज़ियत करणु लॻे थो, ताज़ रज़ा अला जी तुंहिंजो कुतो मरी वियो। नमाज़ूं कंदा रखे, शराब अलल ऐलान पिए, दीन जी मज़ाक उॾाए, फासिक ऐं फाजिर, इंतिहा दर्जे जो ज़ालिम हुसैन जो ज़मीर गवारा नथो करे जो मां अहिड़े जी बैयत कयां। कॾहिं बि इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु अहिड़े सां ठाह करण जे लाइ, सुलह करण जे लाइ तयारु कोन्हे। हालांकि उन लालच बि ॾिनी पे, उन चयो पे इज्जत भी मिलेगी, तुझे दौलत भी मिलेगी, मदीने के शहर की तो हुकूमत भी मिलेगी। मुझे हथ ते बैयत कर, तोखे इज्जत ॾींदुसि, रोकड़ ॾींदुसि, मदीने जी गवर्नरी तुंहिंजे हवाले कंदुसि, अमीरुल मोमिनीन मां हूंदुसि, बादशाह मूं हूंदुसि, मदीने जो गवर्नर हुसैन तूं हूंदे, रुगो मुंहिंजे हथ ते बैयत कर, पैसा जेके चवे तोखे ॾियां। हज़रत हुसैन खे चवे पियो इज्जत भी मिलेगी, दौलत भी मिलेगी, मदीने के शहर की तो हुकूमत भी मिलेगी। हजरत हुसैन जवाब थो ॾे, रात मूंखे रसूलुल्लाह ख्वाब में दीदार करायो आहे। हुजूर फरमाइनि पिया इज्जत भी मिलेगी, तुझे जन्नत भी मिलेगी, अगर तुमने जरा सा सब्र करके दिखाया तो तुझे जन्नत भी मिलेगी। मूंखे तो चवे त मदीने जी हुकूमत मिलंदी, मूंखे मदीने जी हुकूमत जी ज़रूरत कान्हे, मूंखे नाने रसूलुल्लाह जी इज़्ज़त ई खोड़ आहे। मुंहिंजो महबूब नानो जेकॾहिं मूंखे पंहिंजे रज़ा में रखे ऐं मुंहिंजे मथां शफ़क़त जो हथ रखे, ऐं हुज़ूर करीम अॻे ई ॿुधाए छॾियो हो, हुज़ूर हज़रत हुसैन जे ॼमण वारे ॾिहाड़े खां वठी करे ऐलान करे छॾियो हो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त हिकिड़ो ॾिहाड़ो ईंदो जो हिन मुंहिंजे शहज़ादे खे मैदान तुफ़ में, मैदान तुफ़ मां मुराद आहे मैदान करबला, करबला जे मैदान में लिखे शहीद कयो वेंदो, उजारो ई बुखारो शहीद कयो वेंदो। पर इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लाइ उन टाइम ते वालिदैन करीम जेरा हा, हज़रत अली भी ज़िंदा हो, हज़रत फातिमा भी जेरी हुई, उहे चवनि हा बाबा दुआ घुर त हुसैन तां इहो इम्तिहान टरी वञे, हुसैन तां इहा मुसीबत टरी वञे, हुसैन शहीद थे, शहीद थियण खां बची वञे। पर न, अली उल मुर्तज़ा बि अर्ज़ कयो, फातिमत ज़हरा बि अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह जॾहिं मुंहिंजे हुसैन ते इहो वक़्तु अचे त दुआ कयो त असांजो हुसैन साबित कदम रहे। हुज़ूर फरमाइनि था मां दुआ घुरां, तव्हां ॿई आमीन चओ। अली अल मुर्तज़ा हथ खया हन, फातिमत ज़हरा हथ खया हन, नबी पाक दुआ पियो करे अल्लाहुम्मा आतिल हुसैन अजरन व सबरा,
ओ मुंहिंजा मौला मुंहिंजे हुसैन खे अजर भी अता फरमाइजा त सवाब भी अता फरमाइजा। ऐं यकीनन मूंखे पक्का त मुस्तफ़ा जी दुआ क़बूल थी वई। ॾाढे चओ बाबा मुस्तफ़ा जी दुआ अल्लाहुम्मा आतिल हुसैन अजरा व सबरा। या अल्लाह हुसैन के अजर भी दे सब्र भी दे। या दुआ बिल्कुल बिल्कुल बरहक सच्ची साबित थी। अजर अहिड़ो मिलियो जो पूरी दुनिया में अॼु हुसैन खे ख़िराज अक़ीदत पेश कयो थो वञे। लखे करोड़े मुस्लमान आहिनि जेके हुसैन खे यादि पिया कनि ऐं अजर त इहो मिलियो ऐं सब्र अहिड़ो मिलियो जो हुसैन आली मक़ाम दुनिया में सब्र जो रिकॉर्ड क़ाइमु करे ॾेखारियो। न दुनिया में अहिड़ो साबिर थियो आहे न थींदो। इमाम हुसैन जे सब्र खे ई सलाम आहे। छा खे सलाम आहे? सब्र खे सलाम आहे। उन अहिड़ो सब्र करे ॾेखारियो आहे जो उन ताक़त हूंदे सभु कुझु हूंदे इमाम आली मक़ाम अल्लाह जे रज़ा ते राज़ी रहियो आहे। मुंहिंजा दोस्त कंहिं चयो न त जवान बेटे की मईयत पर न रोया वो हुसैन, जिसने सब कुछ खो के फिर भी कुछ न खोया वो हुसैन। जवान औलाद शहीदा, जवान बच्चा शहीद हन, भाइर शहीद हन, अजीज करीब शहीद हन, पर ज़ुबान ते उफ़ बि नाहे। सुबुह खां शाम ताईं लाश खणी कम्बू में गॾु कंदो रहियो आहे ऐं ज़ुबान ते सिर्फ़ु इहो आहे इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। सब्र जी इंतिहा हूंदी आहे। असां इमाम हुसैन जे सब्र खे सलाम था कयूं, इमाम हुसैन जी इस्तिक़ामत खे सलाम था कयूं। और जो नतीजो इहो थियो जो क़त्ले हुसैन असल में मर्गे यजीद है, इस्लाम जिंदा होता है हर करबला के बाद। करबला कायम थी उन इस्लाम खे क़यामत ताईं ज़िंदा रखियो। अॼु इमाम हुसैन आली मक़ाम जो सदको आहे जो मस्जिदुनि में अज़ान अचे पई। इमाम हुसैन जो सदको आहे जो मदरसनि में क़ुरान जी तिलावत थिए पई। इहो इमाम हुसैन जो सदको आहे जो दीन इस्लाम जो रंग असां वटि मौजूदु आहे। इंशा अल्लाह ताला तव्हां असां इमाम हुसैन आली मक़ाम जे नक्शे कदम ते हलंदासीं त इंशा अल्लाह ताला दीन सलामत हूंदो। मां पंहिंजा कलमात इन ते ख़तम थो कयां ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जन असां सां असांजे नंढड़नि तालिबुल इल्मनि सां हर तरह जो ताउन कयो आहे। अॻे जुमे ते मूं चयो हो जेको जुमो गुज़री वियो मस्जिद में त असां कंहिं ॾे चंदो वठण कोन वेंदा आहियूं। असां कंहिंजे आॾो झोली कोन झलींदा आहियूं। माण्हू पाण ई ताउन कंदा आहिनि। पर तव्हां उन जोरी ग़लति असर वरितो त असांखे हिसो वठणो ई कोन्हे। पाण ई थो मिलेसि त जी माना मूंखे नवाब शाह वारा था ॾियनि, सांगड़ वारा था ॾियनि, कराची वारा था ॾियनि, तव्हां शाहपुर वारा त कोन था ॾियो। साईं चयो थो पाण ई थो मिले। पर जेतिरा तव्हां हिते वेठा हो माशाअल्लाह मां तव्हां खां चंदो बि अॼु बि कोन थो घुरां। अॻे तव्हां खां मां कोन घुरंदो आहियां। पर तव्हां खां पुछां थो तव्हां मां केतिरनि चंदो ॾिनो आहे? तव्हां मां केतिरनि चांवरनि जी बोरी पुॼाई आहे? गेह जो डबो कंहिं पुॼायो आहे? 500,000 कंहिं मोकिलियो आहे? पोइ ईंदो किथां? तव्हां इहा माना वरिती त मुफ़्ती साहब घुरे ई कोन थो, पर ज़रूरत ई कान्हे छो ॾियूंसि? न, इन जो मक़सदु इहो न आहे। इन जो मक़सदु इहो आहे त हीउ समूरो कमु तव्हांजे ताउन सां थो थिए पियो। तव्हां ताउन कंदा आहियो तॾहिं असां हीउ प्रोग्राम करे सघंदा आहियूं। जेकॾहिं तव्हां ताउन न कंदा त हीउ प्रोग्राम कोन थी सघंदो। मक़सदु इहो आहे त तव्हांजे ई ताउन सां जेके बि तव्हां दोस्त आया आहियो या न आया आहियो, बहरहाल जेका जमात आहे उन जमात जे ताउन सां ही प्रोग्राम थिए थो। अल्लाह तबारक व तआला शल हमेशह असांखे अहिड़नि प्रोग्रामनि में ताउन करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।
अज ख़ुसूसी दुआ जो टाइम आ, छो त इमाम हुसैन आली मक़ाम जे शहादत जो ॾिहाड़ो आहे ऐं तक़रीबन ही 12:30 पौणा 1 जो टाइम इमाम हुसैन जी शहादत जी घड़ी आहे। पाण हिन टाइम ते शहीद थिया, तक़रीबन 15 मिंट अॻिते या पोइते ही टाइम आहे इमाम हुसैन जी शहादत जो। हिन शहादत वारी घड़ीअ मां पाण फ़ाइदो वठी दुआ कयूं, अल्लाह तबारक व तआला सभिनी मुस्लमाननि जूं मुरादूं पूरियूं फरमाए। ख़ासि तौर सां असांजे वतन अज़ीज़ पाकिस्तान खे अल्लाह ताला सलामत रखे। ख़ुसूसन जेके दहशतगर्द तंज़ीमूं आहिनि उनखे ख़ुदा हिदायत फरमाए, मुल्क में फितनेबाज़ी जे बजाय मुल्क में अमन ऐं अमान क़ाइमु कनि त जीअं असांजो मुल्क सलामत रहे। ऐं मां उन्हनि सभिनी दोस्तनि जे लाइ ख़ुसूसी दुआगू आहियां, ख़ासि तौर सां उन्हनि जे लाइ दुआ कयां थो जन असांजे नंढड़नि तालिबुल इल्मनि सां हिन दीन जे प्रोग्राम में माली ताउन कयो। कंहिं चांवर मोकिलिया, कंहिं गेहूं मोकिलियो, कंहिं चंदो मोकिलियो। उन सभिनी दोस्तनि जो मां शुक्रगुज़ार आहियां ऐं दुआ कयां थो अल्लाह ताला हुसैन जे सदके हुननि जे माल में बरकतूं विझे। ख़ासि करे तव्हां ॾिसो था ही जेको शामियानो आहे, डेकोरेशन जो जेको बि सामान आहे, जेकॾहिं ही असां ख़रीद कयूं कम अज़ कम बि छॾ त 10,000 काॾे कोन विया आहिनि। हज़ारे सवे थांव आहिनि, ही शामियाना आहिनि, हे कनातूं आहिनि, देगियूं आहिनि। घटि में घटि छॾ खणी त 10,000 सस्ता आहिनि, हुजे त 15-20 25,000 जो ख़र्च आहे। पर हिकिड़े अल्लाह जे बाने मर्द मोमिन पंहिंजे तरफ़ खां आहे सभु कुझु फी सबीलिल्लाह ॾिनो आहे। दुआ कयोसि अल्लाह ताला हुनखे माली बरकत नसीब फरमाए, अल्लाह ताला हुन जूं परेशानियूं दूर फरमाए। ऐं ॿियनि दोस्तनि, काफ़ी दोस्तनि दुआ जे लाइ अर्ज़ु कयो आहे। जेके बि दोस्त मुअज़्ज़िज़ साथी पंहिंजा कारोबार छॾे असां वटि आया आहिनि, शहर जूं तमामु मुअज़्ज़िज़ शख़्सियतूं बि आयूं आहिनि, शहर जा चङा माण्हू बि आया आहिनि। अवां ॿाराड़ी खां बि आया आहियो, उलमा जी जमात परे परे खां आई आहे। अवां खे हैरत थींदी, अवां जे हिन प्रोग्राम में नवाब शाह खां बि माण्हू आया आहिनि, माशाअल्लाह, जाम साहब खां बि आया आहिनि, सरहारी खां बि आया आहिनि, शहदादपुर सागड़ खां बि आया आहिनि। पर मुंहिंजे साम्हूं मातली जा माण्हू वेठा आहिनि। पर अञा मातली खां परे 0 पॉइंट जिते ठट्टो ऐं बदीन ज़िले जो दंग आहे, हज़रत अहमद राजो रहमतुल्लाह अलैह। अॻिते मुल्क आहे कोन को, हिननि जो आख़िरी ॻोठ आहे परते समुंड आहे। माशाअल्लाह उहे बि असांजा दोस्त उतां खां अमीर बख़्श समेजे वारा जमात करे अलाए केॾी महिल वीचारा राति जो हलिया आहिनि, टाइम ते पहुची विया आहिनि। दुआ कयो अल्लाह ताला सभिनी जा पंधड़ा साहब तमामु परे परे खां जमात आई आहे। पर मां तव्हांजो माज़रत ख़्वाह आहियां, छो त असां वटि जाइ थोरड़ी आहे, तंहिंजे करे असां कुझु इंतज़ाम मस्जिद ॾे बि कयो हो, टीवी वग़ैरह रखी हुई त जीअं माण्हू भला उते इहो प्रोग्राम ॾिसनि। दुआ कयो असांजो जेको ग़रीबी हाल आहे मदरसे जो, उन में तव्हांखे वेहारियूं था। वरी खणी दुआ कयो अलाह करे को वॾो प्लाट मिली पवे त माशाअल्लाह असां वॾो खुली जॻह ते जलसो करे सघंदा। मुंहिंजी नियत इहा हूंदी आहे त 10 वारे ॾिहाड़े तव्हांजे दिमाग़ में हुसैन जो पैगाम विहारियो वञे, अव्हांजे ज़हन में इहा ॻाल्हि ज़हन नशीन कराइजे त हुसैन जो पैगाम दीन जी ख़िदमत आहे, हुसैन जो पैगाम सब्र आहे, हुसैन जो पैगाम इस्तिक़ामत आहे, हुसैन जो पैगाम बातिल सां मुक़ाबिलो करणो आहे, हुसैन जो पैगाम इहो आहे त क़ुवत केतिरी बि ताक़त वारी हुजे ऐं ग़लति आहे त उन ग़लति ताक़त जो मुक़ाबिलो करे अल्लाह जे दीन जी दामन वठणी आहे। अल्लाह सी तव्हांजा असांजा सभिनि जा बेड़ा पार करे। रब्बुल आलमीन तव्हांखे असांखे महबूब जी ग़ुलामी नसीब फरमाए, हुज़ूर जे दीन वतीन जी ख़िदमत जो अल्लाह सी जज़्बो तव्हां असांखे अता फरमाए। हाणे तव्हां जेका बि जमात आया आहियो, तव्हां जी वेठा आहियो, पंहिंजे पंहिंजे जॻहियुनि ते सुकून सां वेहिजो।